सब खां अव्वल इस्लाम आणण वारो अबू बकर सिद्दीक। ॿारनि में, नंढी उमिरि वारनि में, नाबालगनि में सब खां अव्वल ईमान आणण वारो मौला अली हुयो। औरतुनि में सब खां अव्वल ईमान आणण वारी सैयदा खदीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा। जवाननि में, बालग शुदा माण्हुनि में सब खां अव्वल ईमान आणण वारो सुहिणो सिद्दीक़ अकबर। अव्वल मन सल्ला अबू बकर। सब खां अव्वल जीअं निमाज जो हुकुम नाज़िल थियो, हबीबन फरमाए त निमाज पढ़ो, तो सब खां पहिरीं निमाज पढ़ण वारो अबू बकर सिद्दीक़। सुभान अल्लाह। जॾहिं हुज़ूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिजरत जे सफ़र में इन गार जो जंहिंजो ज़िक्र हाणे करे वेठासीं, जेॾीमहिल हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन गार जे दहाने ते पहुता त अबू बकर अर्ज़ कयो त साईं बीहो त पहिरीं मां वञा, वञी गार जी सफ़ाई कयां, मतां का ईज़ाईंदड़ शइ हुजे, को नांग हुजे, को भटू हुजे, बला हुजे, विछू हुजे, त ईज़ा अचे त मूंखे अचे, मुंहिंजा सुहिणा, तोखे तकलीफ़ न पहुचे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ वियो। इन हदीस जो रावी आहे हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु। इहा हदीस इमाम अबू नुऐम आंदी आहे त जेॾीमहिल हज़रत अबू बकर सिद्दीक़ अंदर वियो त हिकिड़ो सुराख ॾिठई, हीअं कंहिंजो पंहिंजी पग लाहे उनखे फाड़ियईं, उन अगड़ियूं ठाहे उन सुराख खे बंदि कयईं। वरी ॾिठई त ॿियो सुराख नज़र आयो, वरी उन खे बंदि कयईं। वरी ॾिठई त टियों सुराख नज़र आयो। तां जो पंहिंजा कपिड़ा मुबारक फाड़ींदो वियो, सुराख बंदि कंदो वियो। जेॾीमहिल ॿाहिरि निकितो त पग नज़र न आई। सरकार फरमाए त अबू बकर विए त पटके सां हुए, मोटियो ई त कपिड़ा काॾे कई। ॿुधाई या रसूल अल्लाह, हीअं मुंहिंजे दिलि में ख़्याल आयो, मतां पुराणो गारा, मतां को कोटरो नांग का ईज़ाईंदड़ शइ निकिरे, मुंहिंजा महबूब मूं उन्हनि सभिनी खे बंदि कयो पंहिंजे कपिड़नि सां। जेॾीमहिल हिन ईअं जवाबु ॾिनो त मदीने वारे साईं फरफा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यदै, हबीबन करीमन पंहिंजा हथ मुबारक दुआ जे लाइ खयां। कीअं था भाइयों, जेॾीमहिल मदीने वारो मीर हथ खणे, ॿुधो त सही त दुआ कहिड़ी हुई, जो हथ हबीबन जा खॼा त दुआ जा लफ़्ज़ कहिड़ा हुया। अल्लाहुम्मा जल अबा बकरिन मई फी दरजती यौमल क़ियामा। ए मुंहिंजा अल्लाह, क़यामत जे ॾियारे में अबू बकर सिद्दीक़ खे मूंसां गॾु मुंहिंजे दर्जे में, मुंहिंजे पाड़े में रहाइजांइ। मके में मूंसां गॾु रहियो आहे, मदीने में मूंसां गॾु वञी रहियो आहे। हर मशाहिद में, हर जंग में अबू बकर मदीने वारे मीर सां गॾु रहियो। ऊद में गॾु आहे, बद्र में गॾु आहे, हुदैबिया जे सफ़र में गॾु आहे, तबूक जे सफ़र में गॾु आहे। ओ मुंहिंजा दोस्तो, हिजरत वारे सफ़र में गॾु आहे, गार में गॾु आहे, मज़ार में भी गॾु आहे। पूरी जिंदगी ज़ाहिरी हयात में अबू बकर दिलबर नबी जो साथ न छॾियो, हबीबन दुआ जा हथ कया आहिनि। हे मुंहिंजा मौला, दुनिया में अबू
बकर मूसा साथ निभायो आ। क़यामत में मां रब तुझे दर ते अर्ज तो कया त क़यामत में मुझे अबू बकर के मुखा धार न कजाए। मुझे सिद्दीक के मुखा धार न कजाए। मूसा गडो जी मई फी दर्जती मूसा गड्डू जे उन दर्जे में उन तबके में उन जन्नत में जिते मां मोहम्मद करीम हूंदुसे उन जाए ते मुझे सिद्दीक के मुझे पाड़े में राज जाए। नबी जी हर दुआ कबूल। पर अजीब गाला हदीस इते खत्म कोन थी। हदीस जा लफ्ज अगते हिन फ़अौहा अल्लाहु अज़्ज़ व जल्ल इलैहि अन्न अल्लाह तआला क़द इस्तजाब लक। हबीबन दुआ घुरी दंगु कया आसमानन ता वही जो नुज़ूल थियो आ। ओ मुझा सोना हबीब तुझी दुआ रब कबूल करे छड़ी। हाँ वो मवाली जे चवण ते को अबू बकर महबूब को धार थी सके तो छा। हाँ जेको अबू बकर के धार चवण जी कोशिश कंदो वो पाण रब जी रहमत का धार थी विंदो। हाँ हाँ भला जेकॾहिं को न पंहिंजो मथो ईअं पत्थर सां टक्कर हणे जबल सां टक्कर हणे छा थींदो जबल खे। हाँ पंहिंजो मथो चिथींदो न। भला ईअं मथे मुंहुं करे फीणी उछलाए त काॾे वेंदसि। हाँ ओ मुंहिंजा पिरी प्यारा अबू बकरा मुस्तफा जो यारा वफादारा दुनिया में भी गडुआ मज़ार में भी गडुआ ऐं महबूबन करीमन दुआ घुरी ऐं रब करीम वही के मोकले उन दुआ जे कबूल जो सर्टिफिकेट आणे दिनो। ए उम्मत वारा बुधो बुधो यह गाल ग्रंटेड थी वही पक्की पुख्ती थी वही को शक रहो न शुबो रहो तो क़यामत में जिते मदीने वारो मीर हूंदो उते सोनो सिद्दीक